नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे भिटशा में खबर ॾींदा हलूं त भिटशा में असगरिया ऑर्गेनाइजेशन यूनिट भिटशा पारां उबैद अली खासकेली, मोहम्मद गेलो, फैज़ल कुंबराणी, फज़ल कुंबराणी, शाहिद शीदी, काशिफ मेहंदी सियाल ऐं ॿियनि जी अॻुवाणी में ईरान खां ज़ियारतनि बाद वापसि ईंदड़ ज़ाइरीन खे पाकिस्तान हाउस ताफ़तान बॉर्डर ते 21 ॾींहं गुज़रण बावजूदि रवानगी न मिलण ते एहतजाज मुज़ाहिरो कयो वियो। इन मौक़े ते एहतजाज कंदड़ अॻुवाणियुनि जो चवणु आहे त ताफ़तान बॉर्डर ते वेठल भिटशा जा लॻभॻि 150 माण्हू मौजूद आहिनि, जंहिंखे रोकियो वियो ऐं वापसि अचणु नथो ॾिनो वञे। हिननि चयो त हुकूमत पंहिंजी हिफ़ाज़ती तदाबीरूं वठणु घुर्जनि, मगर गुज़िरियल 21 ॾींहं खां ज़ाइरीन खे रोकणु ज़्यादती आहे। अहिड़े अमल सां हिननि जा घर भाती सख़्तु परेशान आहिनि। हिननि मुतालबो कंदे चयो त ज़ाइरीन खे जल्द खां जल्द पंहिंजे घर ॾांहुं रवानो कयो वञे, ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वसी कयो वेंदो। वधीक ख़बरुनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।